पीर माला जी बरकत शाह जी न्याणी है मूंसां इंसाफ़ कयो। तव्हां बि सैयद आहियो, सैयद जावेद अली शाह, मुराद अली शाह, काइम अली शाह, मुंहिंजी मदद कयो। मां बि कंहिंजी न्याणी आहियां, तव्हांखे बि हूंदियूं न्याणी, मुंहिंजी मदद कयो। मूंखे घर कोन्हे रहण लाइ, मां सिविल अस्पताल में रहंदी आहियां। मुंहिंजी 2 सालनि जी नंढड़ी बि फोती वई आहे। मूंखे कोई न आहे सहारो रहण लाइ, मुंहिंजी मदद कयो। मूंखे को घर न आहे, मुंहिंजे पीउ बि नशई आहे, मूंखे कढी छॾियो अथई। मूंखे न मामनि जो हथु आहे न चाचनि जो हथु आहे। बरकत शाह जी न्याणी आहियां ऐं फज़ल शाह जी पोटी। मुंहिंजो नालो माइन बीबी आहे। जे मुड़ुस जो नवाब शाह ऐं साईं इहसान शाह सैयद आहे, हुनजी मां नुंहुं आहियां। मूंखे हुननि बि कढी छॾिया, मूंखे पंहिंजे पेकनि बि कढी छॾिया। पीउ मूंखे कंहिंजो हथु न आहे, मुंहिंजी मदद कयो। ख़ुदा रा मूंखे घर मिलायो, मुंहिंजो इंसाफ़ कयो, मुंहिंजो हक़ु कयो। मूंखे दवा वठायो, मुंहिंजो इलाजु कराए ॾियो, मुंहिंजी मदद कयो, मुंहिंजी मदद कयो। अलाह तव्हांजी मदद कंदो। मां घर खां बेघर आहियां, मूंखे को रहण लाइ घर ई कान्हे। ख़ुदा मुंहिंजी मदद कयो, ॾाढी ॾुखाइण लाइ मुंहिंजी मदद कयो, ख़ुदा मदद कयो। मुंहिंजी ज़िंदगी बर्बाद लॻी पई आहे, तबाह लॻी पई आहे। मुंहिंजो 2 सालनि जो बच्चो बि वियो आहे। हुन मां त छा गुज़रंदी आहे उहा तव्हांखे ख़बर आहे। मां पंहिंजे बच्चे लाइ तबाह थी वई आहियां, रोई रोई। ख़ुदा ना मुंहिंजी धीउ जो बि इंसाफ़ मूंखे खपे, मुंहिंजो कयो, मुंहिंजो बि तकालत कयो।